मीरपुर माथुर में सिपको जी नाअहली सबब 11,000 जितारों में विछड़ी मिस्कीन मजदूर ॻोठाणे जी मेह मरी हुई। ॻोठाणनि पारां एक्सीडेंट सिपको मीरपुर खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर माथेलो जे गणकी बस स्टॉप लॻ ॻोठ हुसैन बख्श कोराई में सिटी 1 फीडर जे किरियल 11,000 जितारों में विछड़ी मज़दूर शख्स अब्दुल गफ़ार कोराई जी मेह मरी वई, जंहिं बाद ॻोठाणनि गफ़ार कोराई ऐं ज़ुल्फ़िकार कोराई जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त शिकायतूं करे थकिजी पिया आहियूं, पर एक्सीएन ऐं एसडीओ सिपको फीडर ठीक कराइण लाइ तयार न आहिनि। हुननि मुतालबो कयो त एक्सीएन सिपको ऐं एसडीओ ख़िलाफ़ केस दाख़िल करे मिसकिन जो नुक़सान भरे ॾेई फीडर जूं तारूं ऐं थंभा नवां कराया वञनि। सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल लॉकडाउन खे वारे में बि 7 ॾींहं गुज़री विया। रोज़ कमाए रोज़ खाईंदड़ बुख ऐं बदाली जो शिकार थी विया। ॾियाड़ी ते कमु कंदड़ सभई मज़दूर कॾहिं गाॾो हलाईंदड़, मज़दूरी ते कमु कंदड़, दुकाननि ते कमु कंदड़, जनरल स्टोरनि ते कमु कंदड़ लॉकडाउन सबबि फाका कशी वारी ज़िंदगी खाइण ते मजबूर थी विया। ॿिए तरफ़ इंसानियत सोशल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवान न्याज़ हेतिरी ॿियनि तरफ़ां ग़रीब मिसकीन पौरहतन में राशन पिणु विरहायो वियो। आल पाकिस्तान उनड़ ज़िले नौशेरा फिरोज जे सदर ऐं यूसी कोटड़ी कबीर जे वाइस चेयरमैन हाजी फैज़ मोहम्मद उनड़ पारां कोरोना वायरस खां बचाव लाइ कयल लॉकडाउन खां पोइ बेरोज़गार थियल मज़दूरनि ऐं ग़रीबनि में राशन विरहायो वियो। आल पाकिस्तान उनड़ जे सदर ऐं यूसी कोटड़ी कबीर जे वाइस चेयरमैन हाजी फैज़ मोहम्मद उनड़ ॻोठ सुराब खान उनड़, ॻोठ गहणो खान उनड़, हालाणी शहर, ॻोठ पीर वतियो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आसपास जे बेरोज़गार थियल ग़रीब मिसकीन ख़ानदाननि में 100 खां वधीक राशन जा पैकेट विरहाया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।